बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। हमारी सीरिया हो टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम आवा यहाँ महताब अली नूर। नाज़रीन, गुज़र ॾींहुं सॼे मुल्क में बिजलीअ जो जेको ब्रेकडाउन थियो ऐं ख़ासि तौर ते इंटरनेट जो ब्रेकडाउन, इन जे करे व्यूज़ टाइम न थी सघियो, पर सिलसिलो जितां खां टुटो हुयो उतां खां ई कंटिन्यू करण जी कोशिशि कंदासीं। अव्हांखे यादि हूंदो त छंछरु ॾींहुं व्यूज़ टाइम स्पेशल एडिशन जेको असां कयो हुयो, उन में कुझु अहम अवामी ऐं मुआशी मसइला हुआ जिन ॾांहुं हुकूमत जो ऐं हुकुमराननि जो ध्यानु छिकाइण जी असां कोशिशि कई। ऐं उन प्रोग्राम में जेके पैनलिस्ट मौजूदु हुआ रेस्पेक्टेड, उन्हनि पारां कुझु अहम तजवीज़ूं ॾिनियूं वियूं ऐं उन्हनि तजवीज़ुनि खां पोइ गुज़िरियल ॾींहुं सूमर खां वठी डेवलपमेंट्स बि असांखे नज़र अचणु शुरू थियूं। ख़ासि तौर ते जॾहिं प्रोग्राम जे हवाले सां तफ़सीली ख़बर रोज़ानी पंहिंजी अख़बार में शाया थी गुज़िरियल ॾींहुं, उन खां पोइ वरी गवर्नर स्टेट बैंक जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन खां पोइ फैसल सब्ज़ वारी शिपिंग वारे वफ़ाक़ी वज़ीर जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई, जेके फ़ैसिला कया विया उन्हनि मां लॻो ईअं ई त सैटरडे वारो व्यूज़ टाइम स्पेशल एडिशन जेको आहे उन में ॾिनल तजवीज़ूं उन्हनि ते ॼण हुकूमत अमल दरामद करणु शुरू करे छॾियो आहे। ख़ासि तौर ते पैनलिस्ट पारां जेके तजवीज़ूं ॾिनियूं वियूं त हुकूमत जेका आहे उनखे फ़ौरी तौर ते डॉलर्स जेके आहिनि उनखे घुराइण जे हवाले सां कुझु अहम क़दम खणणा पवंदा। शिपिंग लाइन जेके बहरान जो शिकार थी पई त उन्हनि जा तहफ़ुज़ात दूरि करणा पवंदा ऐं बैंक्स खे हिदायतूं ॾियणी पवंदियूं त नंढनि वापारियुनि खे रिलीफ ॾियण जे लाइ LCs लेटर ऑफ क्रेडिट जेके गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां वठी बंदि पियल आहिनि उन्हनि खे खोलणु शुरू करे ॾे, उनजो नोटिस वरितो वियो ऐं गवर्नर स्टेट बैंक्स खे हिदायतूं जारी कयूं त कुझु जेके अहम शोबा आहिनि, मसलन ख़ुराक, दवाऊं ऐं तवानाई, उन्हनि जी दरामदात खे तरजीह ॾिनी वञे। इन्हनि सां रिलेटेड जेके LCs आहिनि लेटर ऑफ क्रेडिट्स, उन्हनि खे फ़ौरी तौर ते खोलियो वञे। प्रोग्राम में पैनलिस्ट इहे तजवीज़ूं ॾिनियूं हुयूं, उन ते अमल दरामद शुरू थियो। उन खां पोइ शिपिंग वारे वफ़ाक़ी वज़ीर फैसल सब्ज़ वारी जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन बि फ़ौरी तौर ते इहा ख़ातिरी कराई त का बि शिपिंग लाइन जेका आहे उहा बंदि न पई थिए, उन्हनि खे फैसिलिटेट कंदासीं। ऐं पैनलिस्ट जेका मुतालबो कयो हुयो तजवीज़ी सूरत में त जेके हज़ारे कंटेनर्स बंदरगाहुनि ते फाथल आहिनि, घटि में घटि उन्हनि खे रिलीज़ कयो वञे, उन्हनि ते जेको ॾंडु लॻल आहे उहो माफ़ु कयो वञे। त फैसल सब्ज़ वारी इन्हनि कंटेनर्स ते लॻल जेको लखे रुपयनि जो ॾंडु हुयो उहो बि माफ़ु करण जो ऐलान कयो। हुन चयो त मुफ़्त में इन्हनि समूरनि कंटेनर्स खे असां मुंतक़िल कंदासूं, रिलीज़ कंदासूं। इहा कुझु समरी अवां सां शेयर कई सैटरडे वारे प्रोग्राम जे हवाले सां। इन टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं त छा इहो कुझु इनफ आहे जेको कुझु हुकूमत करे पई, सही रोड मैप ते आहे, या अञा बि कुझु तजवीज़ूं पैनलिस्ट वटि आहिनि जेके हुकूमत जे गोशगुज़ार खे उन्हनि ते अमल दरामद थियणु खपे। उन सैटरडे वारे पैनल में बि शामिल हुआ। अॼु बि असांखे जॉइन कयो आहे सीनियर तजिया निगाह नसीर मेमन साहब, डॉक्टर यूब शेख साहब असां सां गॾु आहिनि। कोशिशि कंदासीं त आबिद सुलेरी साहब जिन असांखे जॉइन कयो छंछरु वारे स्पेशल प्रोग्राम में, उहे बि जॉइन करे सघनि। प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब बि असां सां गॾु आहिनि ऐं इदरीस लिगारी साहब असांखे जॉइन कयो आहे। नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर, अवां जॉइन कयो आहे, वेलकम चऊं पिया अव्हांखे। छंछरु वारा जेको स्पेशल प्रोग्राम कयो हुयो उन खां ई सर शुरू कयूं पिया। जेके डेवलपमेंट्स गुज़िरियल ॾींहुं थियूं आहिनि अव्हांजी तजवीज़ुनि खां पोइ, सम्झो पिया इहे इनफ आहिनि, हुकूमत खे अञा बि कुझु कमु करणु खपे, ख़ासि तौर ते तकड़ा क़दम डॉलर जे हवाले सां खणणु खपनि? ॾिसो महताब, हीउ जेको कुझु ॿ ॾींहं अॻु हिकु ॾींहुं ऐलान थिया, मूंखे सम्झ में नथो अचे त इहे भला 5 ॾींहं अॻु या 10 ॾींहं अॻु छो न पिया थी सघिया। इनमें अहिड़ी कहिड़ी गैर मामूली साइंस ही जेका को असां मईशत जा माहिर आहियूं, असां जेफ्रेश एक्स आहियूं या उन लेवल जा माण्हू आहियूं जो असां को इंकशाफ कयो हुजे, असां को इनकलाबी सोच आंदी हुजे, हीअ त घिटी घिटी जो बाप सम्झी सघे थो त जेके एसेंशियल गुड्स आहिनि तव्हां उहे त बंदि न करियो। अॼु जी पाण में न्यूज़ आहे त कोई शायदि 8,500 भया कंटेनर्स जो अंग आहे, 5.5 था चवनि, मुख़्तलिफ़ हज़ारनि में 5,500 ॿुधायो वियो, पर आहिनि 8,500 डॉन जो जेको हवालो ॾिठा सर, उन में 5,500 फाथा पिया आहिनि जी, ताज़ा पिया आहिनि। उन में दवाऊं आहिनि, उन में इंडस्ट्रियल जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे आहिनि ऐं ॿिया एसेंशियल आइटम्स आहिनि, इहो हुन चयल आहे। उन्हनि जे लाइ डॉलर कोन्हे, उन्हनि जे लाइ LCs नथियूं खुलनि, पर गुज़िरियल 6 महीननि में 2,200 लग्ज़री व्हीकल्स आयूं आहिनि, उन्हनि जे लाइ सभु कुझु थी थो वञे। मां भया $1.5 अरब या कुझु एतिरी हुनजी ॿुधाई थी वञे मालियत, मूंखे अंग यादि न पिया अचनि, इहा वधी डाउन में आहे। त ही कहिड़ी गवर्नेंस आहे जंहिंमें तव्हांखे लग्ज़री गाॾियुनि जे लाइ डॉलर आहे, उन लाइ तव्हां LCs खोलियो था, उन जे लाइ तव्हांजो सिस्टम फौरन एक्ट थो करे। कहिड़ो ग़रीब आहे पाकिस्तान जो जेको लग्ज़री गाॾी रखंदो थो, ग़रीब त हाणे ज़मीन साहब वारी चवणी त साइकिल ते वञी पुगाए, त उन साॻे बहरान तव्हां चओ था बहरान आहे, ही आहे, तबाही आहे, IMF कोन्हे, डॉलर कोन्हे, मरी वियासीं, ज़ुल्म थी वियो, LC नथा खोले सघूं, केॾां आणियूं, कीअं करियूं,
2200 लग्ज़री गाॾियुनि लाइ सभु कुझु रिलैक्स थी वियो, दवाउनि लाइ नथो थिए। त मां साबित थिए थो त ही हुकूमत जी रुॻो नाअहली कान्हे, बदनियती बि आहे। हिकिड़े अमीर तबिके जो हिन मुल्क ते जेको इनहेरेंट कब्ज़ो आहे, उहे कब्ज़ागीर अमीर पंहिंजे ज़रूरत, तव्हां चेक करायो परफ्यूम बि ईंदा हूंदा, तव्हां चेक करायो चॉकलेट बि ईंदा हूंदा, अल्कोहलिक ड्रिंक्स बि ईंदियूं हूंदियूं, इहे सभु शयूं ईंदियूं हूंदियूं पाकिस्तान में। असांजी पहुच न आहे हिन डेटा खे वठी सघूं, पर मूंखे इन मां अंदाज़ो थिए थो जेकर 2200 लग्ज़री गाॾी अची सघनि थियूं त इहो सभु कुझु ईंदो। न हूंदो त ग़रीब जी दवा जे लाइ एलसी न खुलंदी, इंडस्ट्रियल प्रोडक्ट लाइ न खुलंदी, ग़िज़ा शइ लाइ न खुलंदी, ॿार जे खीर जेको अचे थो ॿाहिरां उन जी न खुलंदी। सो ही इन मां त छा थो ज़ाहिर थिए, इन मां ज़ाहिर थिए थो त इंटेंशनल आहे। यस डॉलर जी खोट आहे, पर जॾहिं तव्हां डॉलर जी खोट आहे त हुकूमत जो कमु छा आहे त ठीकु तरजीह तय करे न। तव्हां वटि $50 आहिनि त तय कंदो न त हुन 50 मां पहिरें छाते असां 48 या 40 लॻाए। सो हुननि जी तरजीह तव्हां ॾिसी वरिती, लग्ज़री गाॾी हुननि जे ख़्याल में पाकिस्तान जी वॾे में वॾी अर्जेंट नीड आहे, तंहिंजे करे हुनजी पहिरें एलसी खुले थी। कंहिं वटि वई हूंदियूं लग्ज़री गाॾियूं, पाण अंदाज़ो लॻाए वठो, असां कमज़ोर डोमिसाइल वारा माण्हू नाला बि न खणी सघंदासीं। पर हिन मां ज़ाहिर थिए थो, मां फिरी ॻाल्हि खे कंक्लूड कयां, हाणे अॻिते अचूं था, जेको कुझु बि हुकूमत खे करिणो आहे, डिलेड डिसीजन्स आर अ प्रॉब्लम। अॼु जी तव्हांजी हिकिड़ी टी स्टोरी बि तव्हां सां शेयर कयां जी त वज़ीर आज़म साहब ऐं संदसि साथी इन उणतुण में अची विया आहिनि त ही इलेक्शन जो साल अची वियो आहे, कंहिं महिल बि इलेक्शन अनाउंस थींदी, जे हींअर IMF जे शर्तनि ते असां टैक्स ऐं मिनी बजट आंदा त ईंदड़ इलेक्शन वई हथनि मां। सो जॾहिं सियासतदान तव्हांजी क़यादत ईंदड़ इलेक्शन खां ॿाहिरि न सोचे सघंदी, इमरान ख़ान बि ईअं कयो, सभु ईअं कंदा आहिनि। इमरान ख़ान साहिब आख़िर में 6 महीना IMF सां कयल मुआदे जी पार पटे छॾी ऐं तेल जा अघ लाहे छॾी। ख़बर वस्तु हिन जो नतीजो छा थींदो, हिन वक़्त ताईं भोॻियूं पिया उन फ़ैसिले जे नतीजे में सर। जी, हुनजो असां नतीजो पिया भोॻियूं। ही बि साॻियो कमु पिया कनि, ही बि IMF सां ॻाल्हि पूरी नथा कनि, ही बि चवनि था त भला निगरां, हाणे ॿियो ऑप्शन छा आहे, निगरां हुकूमत जे हवाले कनि, उहा अची जेको करे। असां पर्सनली निगरान हुकूमतुनि जे हथां IMF ऐं हिन जा मुआदा थींदे ॾिठा आहिनि। 90s जे ॾहाके में तबाही हुई आहे, छो त हुननि जो त कोई स्टेक हूंदो कोन्हे। हू त उहे बादशाह आहिनि जंहिं हलवो पिया खाईंदा आहिनि, तर ते दुश्मन पहुचंदो खचर ते चढ़ी पुठे तरह खां निकिरी वेंदा आहिनि उहे बादशाह सलामत। सो तव्हां उन्हनि जे हवाले जे करे सभु कुझु करे छॾींदो त ही 300% टैक्स हणंदे अराह न थींदा, हुननि जे घरां छा वेंदो। जी, इहो क्रिटिकल डिसीजन आहे, या त भला पोइ सभु तय कनि त ही अञा साल 2 साल वेठा हुजनि सगोरा डिसीजन कराइनि, हुननि जा इम्पैक्ट मिटिगेट कनि, तंहिंखां पोइ अॻियो मरहलो अचे। अदरवाइज दिस इज़ द टाइम, जेतिरो डिसीजन ईंदा ओतिरो मुल्क जी तबाही वधीक थींदी, ओतिरो डॉलर महांगो थींदो, ओतिरियूं गुड्स रुकजंदियूं, ओतिरो माण्हुनि जे मथां अज़ाब वधंदो। नसीर साहब, हुकूमत जे मुंझारे ऐं IMF जे हवाले सां जे ख़बर जो मां ज़िक्र कयो, उन सां रिलेटेडली वरी वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ अॼु हिकु तकरीफ़ खे ख़िताब कयो इस्लामाबाद में, ऐं चयो त जेकॾहिं सियासी कुर्बानी ॾियणी पई मुल्क ख़ातिर त उहा ॾियण जे लाइ असां तयारु आहियूं। कहिड़े क़िस्म जी सियासी कुर्बानी अवां सम्झो पिया, ऐं PTI जा वधीक कुझु इस्तीफ़ा जेके आहिनि मेंबर्स जा क़ौमी असेंबली मां उहे मंज़ूर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मजमूई तौरु 124 जे लॻभॻि PTI जा मेंबर्स जेके आहिनि उन्हनि जूं इस्तीफ़ा मंज़ूर थी चुकियूं आहिनि। फवाद चौधरी चवे पियो त 40% क़ौमी असेंबली हिन वक़्तु ख़ाली थी चुकी आहे, चूंडुनि जे वेझो आहियूं। कहिड़ा ऑप्शन सम्झो पिया हाणे PTI इमरान ख़ान वटि बचा आहिनि खेॾण जे लाइ सर? ॾिसो, शहबाज़ शरीफ़ साहिब इहो आम ते थोरो छो थो करे त सियासी असां कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। जॾहिं हुकूमत वर्तन पे त असां जेके अधु पढ़ियल आहियूं, मईशत जी ABC भेता हुतां पढ़ी कोट कंदा आहियूं, असांखे नज़र आयो पे त अॻियां हुनजा इम्प्लीकेशन छा आहिनि। IMF सां ठाह में वञिणो पवंदो, ठाह वञण जो मक़सदु आहे तव्हांखे सख़्त कंडीशन मञणियूं पवंदियूं। सख़्त कंडीशन मञण जो मतिलबु आहे पॉलिटिकली अनपॉपुलर। इहा सादी मसावत आहे, हिन में कहिड़ी अलजबरा हुई जो शहबाज़ शरीफ़ हाणे थोरो कंदो माण्हुनि ते। भई सिधो सो चओ त असां हिन मक़सदु लाइ आयासीं, असांखे IMF खे विनो वरितणो, मुस्तक़बिल मुल्क मईशत जो ख़तरे में हो, असां ॾुखिया फ़ैसिला कयूं पिया, जेको असां सां सलूक करिणो अथव करियो, सिधी ॻाल्हि करियो, थोरो न कनि माण्हुनि ते। हुन जेको इमरान ख़ान साहिब वारो मामिलो आहे, इहो बि हिकिड़ो अजीब खिचड़ी ठही वई आहे। ख़ान साहिब कुझु अर्सो अॻु में कोर्ट में बीठो त असां सां ज़ुल्म आहे, असांजो इस्तीफ़ा मंज़ूर नथा कनि। हेॾो नाहक किथे दुनिया में थींदो जो इस्तीफ़ा जो उहे असांजी मंज़ूर न कनि। अॼु बीठा आहिनि, इहो वरी कड़ो ज़ुल्म आहे, इस्तीफ़ा ॾिनो अथऊं त मंज़ूर करे छॾनि। असां चऊं था मोटाइजो त मोटाए नथा। ख़ान साहिब वीचारो शुरू खां डिसीजन ॾिए कंदा, हुनखे का ख़बर न पवंदी आहे हुनजे डिसीजन जी इम्प्लीकेशन छा हूंदी। इहो को ग़लति कमु कनि। असद उमर साहिब टियों ॾींहुं प्रीमेच्योरली, मतिलबु पॉलिटिकल पार्टीज़ त पंहिंजा कार्ड चेस्ट सां रखंदियूं, हुन छाती सां लिकाए रखबा। हुनखे जेको दाव खेॾणो हो 24 कलाक अॻु अख़बार में ऐलान कई
त असां वञी हिनखे पंहिंजो फलाणे कमेटियुनि जा चङा मुड़ुस थींदासीं ऐं हाणे पोइ अपोज़िशन जो जेको इंटरिम गवर्नमेंट ईंदी उन में असां सां राज़वी सलाह करणी पवंदनि, मजबूर थींदा तंहिंजे करे असां वापसि था वञूं। बिल्कुलु इहो ऐलान करणु ऐं होॾां हुननि ते दर ते कड़ो खड़की वियो, हुननि त देर ई न कई, हुननि जे हथ में हो सभु कुझु कहिड़े मुंहं सां चवंदा साल खनि नथा अचनि, हाणे चवंदा असांजी इस्तीफ़ो छो मंज़ूर कयो। त इहा बि मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई कि सियासी तौर ते इहे कागज़ डिस्क्लोज़ छो कया विया पहिरें। इहो त ओचितो एक्शन सरप्राइज़ हिट हूंदो आहे न। बिल्कुलु मूंखे त लॻे थो त हीअ बिल्कुलु अयाण आहिनि सियासी मामले में, हुननि वीचारनि खे का सम्झ में नथी अचे। 40% असेंबली में त उहे मेंबर कोन पिया हुआ, उहे त असेंबलीअ में वेठा ई कोन हुआ, इस्तीफ़ाऊं लटकियल हूं, असेंबली त वड़ी जा वड़ी आहे। मूंखे नथो लॻे त इन जे करे चूंडूं थींदियूं। बाक़ी मईशत हिकिड़ो एलिमेंट आहे जेको हुकूमत खे मजबूर करे सघे थो त हू नेक्स्ट मरहले में वञी सघनि। ठीकु आहे नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर, वॾी महिरबानी अव्हांजी। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, अवां अचूं था। नसीर मेमन साहब त चयो त सैटरडे वारे स्पेशल एडिशन में जेका ॻाल्हि ॿोल अवां कई उन ते हुकूमत उन खां पोइ अमल दरामद करणु छो शुरू कयो, ऐं इन ते त बार बार सम्झे पियो त कहिड़ियुनि शयुनि जी खोट आहे, कहिड़ियुनि शयुनि ते जेके ख़दशात आहिनि नंढनि वापारियुनि खे, कहिड़ियूं शयूं थियणु खपनि। पर मां वरी बि क्रेडिट खणण जी कोशिशि कंदुसि ऐं अव्हांखे ॾियण जी कोशिशि कंदुसि त व्यूज़ टाइम प्रोग्राम थियण खां पोइ इन्हनि तजवीज़ुनि ते हुकूमत जेको आहे गौर करणु शुरू कयो ऐं पोइ अहिड़ा फ़ैसिला असांखे थींदे नज़र बि आया आहिनि। फर्दर गवर्नमेंट खे छा करणु खपे? मुआशी अदम इस्तेहकाम जेको आहे उहो वधंदो पियो वञे ऐं तबाही जेका आहे उहा ॼण ईंदे ईंदे असांखे नज़र अचे पई। महिरबानी महताब। सरकार जो ऐं सरकार में वेठल माण्हुनि जो वॾो मसइलो इहो आहे त उहे सोचनि कोन था। पोइ शायदि असां सोचूं था, पोइ सोचण खां पोइ जो ॻाल्हायूं था त पोइ चवनि था ठीकु आहे भला हाणे हिननि सोचियो आहे, हिननि ॻाल्हायो आहे, चवनि था त पोइ हुन ते अमल खणी था करे वठूं। सो या त हिकिड़ो इहो मसइलो आहे, या इहो आहे त हुननि खे कोई चवण वारो कोन्हे, कोई पुछण वारो कोन्हे। पोइ असीं हिते चऊं था, पुछूं था, इहो ॿुधी करे पोइ वरी सोचनि था त हीअ मथां को ॻाल्हि मामिलो वधी न वञे, तंहिंजे करे कनि था। पर हक़ीक़त जेका आहे उहा इहा आहे त इहे सभु जेके बि हींअर पाकिस्तान जे अंदरि जंहिंजे हथ में जेको अख़्तियार आहे, जंहिं वटि जेके शयूं उनखे सही सिमत में इस्तेमालु करण जे लाइ जेको पंहिंजो विज़न इस्तेमालु करणु खपे ऐं पंहिंजो अख़्तियार इस्तेमालु करणु खपे, उहो उन जे करण जे बजाए सिर्फ़ु पंहिंजे ज़ाती उन ॾींहं जी अयाशी ऐं उन खां पोइ सुभाणे वारे ॾींहुं उन ते बरक़रार रहण जे लाइ रिथाबंदीअ जी कोशिशि में लॻो पियो आहे। बाक़ी उनखे ॿी कंहिं बि शइ जी का फ़िक्र कोन्हे। पोइ केर बि हुजे, उहो किथे बि, हे सरकारी हुकूमतूं सियासतदान न बल्कि ॿियनि इदारनि में बि जेके वेठल आहिनि उन्हनि जी बि जहिड़ो की सूरत हाल ॼणी आहे, साॻी आहे। तंहिंजे करे इदारा बि ख़ुदि तबाह थियनि पिया। ऐं इहो ई सबबु आहे शायदि त तव्हांजी शिपिंग कंपनी मां इम्पोर्टेड कारुनि जा जेके आहिनि उहे त कंटेनर जल्दी रिलीज़ थी था वञनि ऐं उन्हनि खे बैंकुनि जी LC बि मिली थी वञे, पर जेके ॿियूं इंडस्ट्रियल एसेंशियल गुड्स आहिनि या आम इंसान जे वाहिपे जे जेके ज़रूरियात ज़िंदगी जूं ज़रूरी शयूं आहिनि उन्हनि जे लाइ LC नथी खुले। केतिरा पेरिशेबल आइटम्स माना जेके पए ख़राबु थी वेंदा उन्हनि जे लाइ बि उते जेको आहे सो उन्हनि खे नथो थिए। त इहे सभु शयूं को ईअं कोन्हे, इहे सभु इन जो सबबु आहे जो उते जेको वेठल साहबु आहे उनखे उन कंटेनर जी टोटल डिटेल्स ऐं स्पेसिफिकेशन पढ़ण जी ज़रूरत कोन थी महसूसु थिए, हू हुन ते टाइम कोन थो ॾियो जो हुनजी तरजीह तइ करे सघे। इहो साॻी जेका आहे बैंकुनि जो मसइलो आहे, साॻियो स्टेट बैंक जो मसइलो आहे, उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त तरजीह कीअं ठाहिजे। हा, तरजीह फ़ोन कॉल ते आहे, तरजीह कंपनी कंहिंजी आहे, तरजीह माण्हू केरु आहे, तरजीह जेको आहे कंहिं चयो आहे उहा आहे। उहा तरजीह तव्हांखे मिंट में नज़र अची वेंदी, LC बि खुली वेंदी, कंटेनर रिलीज़ थी वेंदो। त आउं सम्झां थो हाणे सलाहूं इहे आहिनि त इन्हनि सभिनी खे पंहिंजूं अखियूं खोलणु खपनि, मुल्क खे तबाही खां बचाइण जे लाइ सिस्टम खे जेको आहे सो ऑपरेट कनि, सिस्टम खे जेको आहे सो अहमियत ॾियनि ऐं हर हंधि ते सिस्टम मौजूदु आहे। पंहिंजो महताब ईअं कोन्हे त को बैंकुनि खे ख़बर कोन्हे त तरजीह में LC कहिड़ी खुलंदी आहे। हुननि वटि बाक़ाइदा हिकिड़ो प्रोसीजर ठहियलु आहे तरजीह कंहिंखे ॾियणी आहे। ईअं ई शिपिंग कंपनी जेका आहे उन्हनि खे ख़बर आहे तरजीह कंहिंखे ॾियणी आहे। वेंदे शिप जे अंदरि जेॾी महिल कंटेनर रखियो वेंदो आहे उन कंटेनर जी प्लेसमेंट जे लाइ बि हिकिड़ो एल्गोरिथम यूज़ थींदो आहे। त माना कहिड़ी जेका कंटेनर आहे कहिड़ी शइ जी आहे उहा कहिड़े हंधि रखबी, जो रखण ऐं लाहिण में उनखे केतिरो टाइम खपे। मिसाल जेॾी महिल ॿेड़ो पहुचंदो आहे न बंदर ते, त उन में न जेकॾहिं आख़िरी सफ़ा हेठि पियल टमाटनि जो कंटेनर हुजे त जेसीं ताईं ॿिया कंटेनर लहंदा ओतिरे ताईं उहे टमाटा सड़ी वेंदा। त उनखे कीअं रखणु घुरिजे उनजो बि हिकिड़ो प्रोटोकॉल ठहियलु हूंदो आहे। त इहे सभु शयूं ठहियलु आहिनि, पर हिते छा आहे त उन्हनि जे सिस्टम ऑपरेट करण जे बजाए जेको रियल सिस्टम आहे, प्रोसीजरल जेको सिस्टम आहे, उन जे बजाए हिते अख़्तियार, इक़्तिदार
ऐं कंहिंजे हथ में कहिड़ी शइ आहे उहो थो ऑपरेट करे। ठीकु आहे। तंहिंजे इनाम करे भट्टी साहब, करी अवां सां कंटिन्यू कयूं था पिया। आबिद सुलहरी साहब असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि खे वेलकम चऊं पिया। आबिद साहब अस्सलाम वालेकुम, थैंक यू सो मच सर, आपने ज्वाइन किया। जी वालेकुम सलाम। आबिद साहब, सैटरडे के स्पेशल एडिशन में आपने कुछ अहम तजावीज़ दी थी, जिसके बाद गुज़श्ता रोज़ हमने देखा कि कुछ डेवलपमेंट्स ऐसी होती हुई नज़र आई जिससे ये पता चला कि आपकी तजावीज़ को गवर्नमेंट ने एटलीस्ट सीरियसली लेना शुरू कर दिया है। मसलन एलसीज़ खोलने के हवाले से बैंक्स को हिदायत जारी की गई स्टेट बैंक की जानिब से। शिपिंग के वफाकी वज़ीर फैसल सब्ज़वारी साहब ने प्रेस कॉन्फ्रेंस की, शिपिंग लाइन्स के तहफ़्फ़ुज़ात दूर करने की बात भी की, उसके साथ साथ अहम कुछ पेशरफ्त हुई। क्रेडिट गोज़ टू यू सर, आप क्या समझते हैं गवर्नमेंट की जानिब से लिए गए ये इकदाम इनफ हैं या मज़ीद भी हमें मईशत की बेहतरी के लिए अभी कुछ और काम भी करना पड़ेगा? नहीं, ये तो सिर्फ सिम्टोमेटिक ट्रीटमेंट है। असल जो है नासूर वो तो वही है, और वो ये है कि हमें आईएमएफ के प्रोग्राम को जितनी जल्दी मुमकिन हो उन शराइत को पूरा कर देना चाहिए, ताकि उसका जो स्टाफ लेवल मिशन है वो आए और आके अगली किस्त की इजरा के लिए बोर्ड को रिकमेंड करे। जितना इसमें देर होती चली जाएगी वो बदकिस्मती से पाकिस्तान की मईशत पे सवालिया निशान खड़े करती जाएगी। इस वक्त जबकि आपके पास चंद हफ्तों का वो रिपोर्ट के लिए डॉलर्स रह गए हैं, बैंक से नहीं एलसीज के लिए इतला कह तो दिया गया है, लेकिन जब मुल्क में डॉलर होंगे ही नहीं स्टेट बैंक के पास तो बैंक बेचारे क्या करेंगे? तो यही होगा कि कस्टमर आकर उनसे लड़ रहे होंगे। तो दो तीन जो चीजें इस वक्त कह रहे हैं आईएमएफ, एक वो कह रहा है कि इंटर बैंक का और ओपन मार्केट का जो डॉलर का रेट है उसके फर्क को खत्म किया जाए, ताकि लोग हुंडी हवाला छोड़ के दोबारा से बैंकिंग चैनल की तरफ अपने डॉलर भेजना शुरू करें। दूसरा वो कह रहे हैं कि आप महंगी बिजली बना के सस्ती ना बेचें। जो भी नेपरा के रिकमेंडेशन है, यानी नेपरा रेट तय करता है ना बिजली का, तो नेपरा की जो भी रिकमेंडेशन है उसके मुताबिक टैरिफ बढ़ा दिया जाए, और जो ओगरा की रिकमेंडेशन है उसके मुताबिक गैस के टैरिफ बढ़ा दिया जाए। तो ये तीन इस वक्त मोटी मोटी चीजें हैं जो कि आईएमएफ कह रहा है कि कर दिया जाए, और जो ये हुकूमत ये करेगी आप देखेंगे कि उनका स्टाफ लेवल मिशन यहाँ पे पहुंच जाएगा। चौथी चीज जो है वो टैक्सेशन पे है। पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी डीजल का रेट जो है वो बढ़ाना और मिनी बजट की शक्ल में कुछ रेवेन्यू इकट्ठा करना। तो मिनी बजट जो है वो तो शायद थोड़ा सा उस पर हुकूमत रिलैक्सेशन ले ले, लेकिन ये जो ऑयल एंड गैस है और जो डॉलर का रेट है ये तो फौरन करना पड़ेगा अगर हम चाहते हैं कि आईएमएफ का मिशन आए और मईशत आगे चले। आबिद साहब, आपने जिस तरह फरमाया कि आईएमएफ का प्रोग्राम फौरी तौर पर शुरू करने की अशद ज़रूरत है, गवर्नमेंट भी चाह तो यही रही है। पीएम शहबाज शरीफ साहब ने आज एक प्रोग्राम के दौरान रिक्वेस्ट की है कि आईएमएफ 9th जो रिव्यू है उसको फौरी तौर पर मुकम्मल करे और हमें बेल आउट पैकेज की बहुत ज़रूरत है, कर्ज जो है वो जारी किया जाए। लेकिन उसके साथ साथ कुछ हिचकिचाहट का शिकार भी है। मिनी बजट का भी आपने जिक्र किया। आईएमएफ इलेक्शन नज़दीक होने की वजह से इस तरह के सख्त शराइत गवर्नमेंट जो है वो टैक्सेस लागू करने और मिनी बजट लाने के हक में हिचकिचाहट का शिकार है। कुछ इस हवाले से क्या कहना चाहेंगे, क्या होना चाहिए बेसिकली सर? बिल्कुल जाहिर है, क्योंकि पंजाब के इलेक्शन सर पे है, केपी के इलेक्शन सर पे है, और ये 70% पॉपुलेशन बन जाती है दोनों सूबों को मिला के। तो अगर वहाँ पे इलेक्शन है दो सूबों में बड़े, और उसमें पीडीएम जो है वो गैर मकबूल फैसले करेगी, तो उसका एक सियासी उसको वो जो है वो तो बर्दाश्त करना होगा। लेकिन इस वक्त अगर ये नहीं करेगी तो फिर मईशत जो है मईशत बदहाली का शिकार होगी। तो हुकूमत के पास अब चूज करना होगा कि वो अगर तो अपनी सियासत उससे ज्यादा अजीज है तो फिर उसको फौरी तौर पे जनरल इलेक्शन की तरफ चले जाना चाहिए, इलेक्शन करवा दे, केयर टेकर जो है वो आके इन शराइत को पूरा करते रहे, वो बैड गाइज बन जाए। किसी न किसी को तो बैड कॉप बनना होगा। अगर सियासी जमातें नहीं कर सकती तो केयर टेकर के हवाले कर दे, वो करवा दे। और उसके बाद लेकिन जनरल इलेक्शन के बाद जो भी पार्टियां हुकूमत में आएंगी या पार्टी हुकूमत में आएगी उनको दोबारा से आईएमएफ के पैकेज में जाना होगा, 23वें पैकेज पे, और उस पैकेज में भी इसी तरह की शराइत होंगी। तो बेहतर यही है कि इसको जितना जल्दी आज इस मईशत को इस्तेकाम में ले आ जाए। इलेक्शन के बाद आने वालों के मसाइब और हुकूमत के जो मुल्क के जो मुआशी सूरत हाल है वो कम खराब होगी, वरना ये ज़्यादा खराब होती चली जाएगी। आबिद साहब, एक तरफ डॉलर की शदीद किल्लत और उसकी डिमांड जिस तरह आपने फरमाया, दूसरी जानिब
गवर्नमेंट ने रिपोर्ट जारी की है कि गुज़िश्ता कुछ 6 माह के दौरान लग्जरी जो गाड़ियां हैं वो दरामद की गई हैं। एक तरफ एलसीज की नहीं खुल रही हैं, डॉलर की शदीद किल्लत है, दूसरी जानिब उमरा के लिए और जो ताकतवर शख्सियात हैं उनके लिए 2200 लग्जरी गाड़ियां जो हैं वो इंपोर्ट की गई हैं। इस पर आप क्या कमेंट करेंगे? इस तरह के फैसले तो नहीं होने चाहिए इस तरह की सिचुएशन में। बिल्कुल नहीं होने चाहिए, और अगर अभी दूरंदेशी से काम ना लिया गया तो 2200 लग्जरी गाड़ियां जो है वो पेट्रोल और डीजल के बगैर खड़ी नजर आएंगी आपको। जब मुल्क पे अल्लाह ना करे अगर डॉलर नहीं रहेगा और तेल की जो तफसीलात हैं वो आदमी बंद हो जाएंगी, डीजल की, पेट्रोल की, क्रूड की, तो फिर ये बड़ी बड़ी गाड़ियां हो या मोटरसाइकिल हो या बहुत पुरानी गाड़ी हो, सबके सब लाइनों में लेके नजर आएंगी, जैसे कि हमें श्रीलंका में नजर आया। तो इस वक्त दानिशमंदी का तकाजा यही है कि इस निज़ाम को चलते रहने के लिए बिजली, पानी, गैस, गाड़ियाँ, रेलगाड़ियाँ, जो सब कुछ चलता रहने के लिए हमें फौरन IMF के प्रोग्राम में दोबारा जाना होगा और प्रोग्राम को बहाल करवाना होगा। जी, बहुत बहुत शुक्रिया आपका आबिद सुलेरी साहब, आपने एक बार फिर हमें वक्त दिया, अपने मसरूफ़ शेड्यूल में से टाइम निकाला। थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, अवां इहा तजवीज़ ॾिनी हुई त जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उन्हनि जा ख़र्च जेके आहिनि उहे घटाइणा पवंदा ऐं इन सां बि मईशत बहितर थी सघे थी, पर लॻे थो त इहा तजवीज़ हुकूमत ताईं न पहुची सघी। इन जे करे ई 2200 जेके लग्जरी गाॾियूं आहिनि उहे दरामद कयूं वियूं। इन ते थोरो मुख़्तसर कमेंट कयो। डॉक्टर अयूब शेख साहब बि जॉइन कयो आहे, उन्हनि खे वेलकम चऊं पिया, पोइ उन्हनि ॾांहुं वधूं सर। इन्हनि ते त हूअं ई उबतो असरु पवंदो आहे न, तव्हां जेकॾहिं हुननि जे लाइ ॻाल्हि कंदो त वरी तव्हां ते उबतो कमु कंदा, त इन करे उहो त डपु हमेशह रहे थो त हू उबतो कंदा, पर इन खां सवाइ ॿियो को हल कोन्हे जेतिरे ते उहो न घटाईंदा। ॿियो महताब, आऊं हींअर चवंदुसि त अञा ताईं सरकार जेको आहे सो तरजीहूं तय नथी करे। जेके बि असां ॿाहिरों इम्पोर्ट कयूं था उन इम्पोर्ट में मूंखे यकीन आहे, जीअं नसीर बि सवेर ज़िक्र कयो त अॻे भेरे बि हीअ हुकूमत जॾहिं PDM जी आई हुई न त उन्हनि लॻभॻि कोई 41 आइटम्स अहिड़ा हुया जिन खे मुकमिल बैन करण जी जेका आहे सिफारिश करे छॾी, ऐं पोइ वरी कुझु ॾींहंनि खां पोइ उहा खोली वई। त आऊं इन हक़ में आहियां त उहे 41 खां वधीक हूंदा, उहे 41 जेके खोले छॾिया उहे त 100% उन्हनि ते बैन करणु घुरिजे। अहिड़े ई क़िस्म जा ॿिया केतिरा ई उहे शयूं जेके ॿाहिरां घुरायूं थियूं वञनि, जिन जी हरूभरू असांखे को उन खां सवाइ ज़िंदगी ठप न थी वेंदी, पर उन सां डॉलर जेको आहे सो ॿाहिरि ड्रेन थियणु रुकिजी वेंदो, उन्हनि खे बंदि करणु खपे। उन खां पोइ जेके इंडस्ट्रियल गुड्स हूंदियूं आहिनि, जेके सनअत में इस्तेमालु थींदियूं आहिनि, उन्हनि में बि तरजीहनि पहिरीं उन्हनि सनअती शयुनि खे घुराइण जी ॾिजे जेके वरी फिनिश प्रोडक्ट ठाहे ॿाहिरि एक्सपोर्ट कंदियूं आहिनि, माना जंहिंसां वरी वापसि तव्हांखे को डॉलर मिलण जी का उमेदु आहे, उहा बि तरजीह रखणु घुरिजे। ऐं उन खां पोइ जेका अहम तरजीह आहे उहा इहा आहे त तव्हां जेतिरी अंदरि पंहिंजे मुल्क जे इकनॉमिक एक्टिविटी वधाए सघो था उन लाइ तयन करणु घुरिजे त कहिड़ी अहिड़ी मईशत जी जेका रेल पेल आहे उहा वधाए सघिजे थी जंहिंसां तव्हांखे का आमदनी थिए, ऐं उन आमदनी जो वरी मईशत ते मक़ामी तौर ते जेको अंदरि असरु पवंदो आहे उहो थींदो आहे। हींअर त नतीजे में छा थो थिए, कल्ह मूं ॾिठो पए हिकिड़े सनअतकार हुया जेके वज़ीर सां उन्हनि सां प्रेस कॉन्फ्रेंस में हुननि सुवाल पे इहो पुछियो त असांजे कंटेनर खे जंहिं कंपनी मोकिलियो आहे सामान उहो असांखे ख़ैरात में था ॾियनि त बाबा माफ़ु कयोसीं, तव्हां $9,000 जेको आहे सो तव्हां न ॾिजो असांखे, पर कंटेनर रिलीज़ करायो। ठीकु आहे, उन ते बि गवर्नमेंट जेको आहे सो कंटेनर रिलीज़ नथी करे, त आख़िर मसइलो छा आहे? त मुंहिंजे ख़्याल में कुझु मसइला अहिड़ा आहिनि जेके ॾाढा ॾुखिया थींदा था वञनि। ऐं ॿियो जेके शयूं सुलेरी साहब जीअं चयूं त हुकूमत खे हींअर जेकॾहिं इहे फ़ैसिला ॾुखिया न कंदी त पोइ या त जल्दी छॾनि त का ॿी हुकूमत अचे, पर मिसाल तौरु जेकॾहिं का उबूरी हुकूमत हींअर अची बि वञे ऐं इलेक्शन्स में जेका बि हुकूमत वरी जमायत खटे ईंदी ऐं हुकूमत ठाहींदी त उन वटि ॿियो कहिड़ो ऑप्शन हूंदो? अॼु खां 6 महीननि खां पोइ वरी का बहितर मईशत त कोन थींदी न। उहो IMF वटि तव्हांखे वरी जीअं इमरान खान अॻे भेरे रोके नेट जॾहिं IMF वटि वियो त उनजा उहे सभु शर्त क़बूल करणा पिया। त तव्हां वटि ॿियो को फ़िलहाल शर्त क़बूल करण खां सवाइ रस्तो कोन्हे। जेतिरो जल्दी थी सघे त उनखे कयो, न त हींअर जेका सूरत हाल नज़र पई अचे त मक़ामी सनअत बंदि थियण जो ख़तरो वधंदो पियो वञे महताब जी। ऐं जेकॾहिं उहा मक़ामी सनअत बंदि थियणु शुरू थी त उहो ॾाढो इलाही वॾो नुक़सानु थींदो जंहिंजो ही अज़ालो ई पे न करे सघंदा। जी ठीकु आहे, थैंक यू सो मच सर इनाम भट्टी साहब। डॉक्टर अयूब शेख साहब वरी महिरबानी जॉइन कयो आहे। सैटरडे ते असां कोशिशि कई, अवां सां राब्तो न थी सघियो, पर अक्सर प्रोग्राम्स में अवां जो ज़ोर ऐं तंबीह ऐं गवर्नमेंट जे लाइ मशवरो जेको आहे उहो इहो हूंदो आहे त जेसि ताईं
दरियाहनि जा कुदरती जेके वहकरा आहिनि उन्हनि ते थियल कब्ज़ा ख़तमु न कया वेंदा तेसिताईं जेका आहे इहे ॿोॾूं अहिड़े क़िस्म जी तबाही असांजो ईअं खणी चइजे त मुस्तक़बिल बलियल रहंदी ऐं इहे तबाहियूं ईंदियूं रहंदियूं। इन तजवीज़ जो इन मामले जो नोटिस बि अॼु जेको आहे उहो वरितो वियो आहे। DC उमरकोट जेको आहे उन ADC जी सरबराही में हिकु कमेटी जोड़ी आहे जेका ख़ासि तौर ते हाकड़ो ढोरो ऐं उन सां रिलेटेड जेके ॿिया कुदरती वहकरा आहिनि पाणीअ जा उन्हनि ते जेके कब्ज़ा थियल आहिनि उहे कब्ज़ा ख़तमु कराइण जे लाइ ऑपरेशन फौरी तौर ते करण जो हुकुम ॾिनो आहे रेवेन्यू रिकॉर्ड मूजिबि ऐं उन खां अलावा 10 मार्च ताईं इहो ऑपरेशन मुकमल करण जो हुकुम ॾिनो आहे। इन ते अवांजो कमेंट डॉक्टर अयूब शेख साहब। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त मौजूदा जेका हुकूमत आहे उहा फासी पई आहे ॿिनि शयुनि में। हिकिड़ो त हुननि में अज़म जी खोट आहे, विल पावर कोन्हे, ऐं ॿियो हो एफिशिएंट न आहिनि। विल पावर हुजे त IMF जे वफ़द सां थोरी ॻाल्हियूं करे ऐं पंहिंजे जंहिं कुन में फाथल आहे असांजी मईशत उहा ज़ाहिर आहे वॾे कर्ज़ खां सवाइ निकिरी नथी सघे। असां वटि वसीला आहिनि कोन जेके उनखे कढी सघनि। हाणे जे विल पावर हुजे, हिननि में विल पावर छो कोन्हे, ही ज़ाहिरी तौर ते मीडिया जी जेका हाइप क्रिएट थियल आहे ऐं हिन जे मुखालिफ़नि जी उन खां ई डिॼनि था त शायदि इलेक्शन में असां सां को हाञो न थी वञे। आउं सम्झां थो त इलेक्शन परे जी ॻाल्हि आहे, पर जे मईशत हाञो करे वई सॼे मुल्क सां त पोइ त सभु जो सभु माण्हू जेके आहिनि उहे हिननि जे ख़िलाफ़ थी वेंदा। बचत ई आहे, तबाहीअ खां निकिरण जो रस्तो ई IMF आहे ऐं IMF अॼु खां न पर जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे तॾहिं खां IMF असांखे ॿाहिरि कढंदी रही आहे। इन करे मां सम्झां थो त पहिरियों कमु इहो करणु खपे त ही सियासत ते पोइ सोचनि, मईशत ते अवल सोचनि। जे सियासत ते सोचींदा त मईशत ख़तमु थी वेंदी ऐं पोइ ही पाण सभु जो सभु ख़तमु थी वेंदा ऐं हिननि खे दुनिया जी का बि ताक़त नथी बचाए सघे। पर जेकॾहिं ही सियासत खे पासे करे मईशत खे थोरो बि आसिरो ॾींदा, सहारो ॾींदा ऐं पाकिस्तान खे हलण जहिड़ो ठाहींदा त उन सां इहो थी सघे थो त माण्हू उन नमूने सोचणु शुरू कनि ऐं हिननि जे बारे में नई हिकिड़ी राय पैदा थिए। इन करे बुनियादी ॻाल्हि इहा आहे त जेसिताईं ही कमु न कंदा, जेसिताईं महिनत न कंदा, जेसिताईं जेका ॻाल्हि इनाम साहब कई आहे त अविलियतूं न ठाहींदा, उन्हनि अविलियतुनि जे बुनियाद ते ई हिननि खे पंहिंजो सॼो कार वहिंवार ठाहिणो पवंदो ऐं हिन उन में जेके फाथा पिया आहिनि उन मां निकिरणो पवंदो। ही अविलियतूं बि न ठाहिनि, कम बि न कनि ऐं जेके डॉलर आहिनि उहे बि ग़लति शयुनि ते खपाईंदा वञनि। आहिस्ते आहिस्ते ही पाण सभु खपी वेंदा, ख़तमु थी वेंदा। मुंहिंजी पंहिंजी राय हीअ आहे त बिना देर जे IMF जा समूरा शर्त मञो ऐं IMF जे समूरनि शर्तनि खे मञे पाकिस्तान जी मईशत खे टेक ॾियो। हिन महिल मईशत सिधी थियण वारी ॻाल्हि 5 नंबर ते बीठी आहे। पहिरें नंबर ते आहे ही जेका मईशत ॿुॾे पई इनखे थोरी टेक ॾेई अहिड़े नमूने बीहारियो जो उहा अॻिते हली हलण जहिड़ी थी सघे। ठीकु आहे डॉक्टर साहब जी। हा जी डॉक्टर साहब कंटिन्यू कयो प्लीज़। हा, तव्हां कुझु पुछणु पिया चाहियो? हा, मां इहो पिया चवणु चाहियो त इमरान ख़ान खे अवां जबल तां हेठि बि लाहे ॾिनो, उन खां पोइ PTI जे मेंबर्स खां असेंबली जेका आहे उहा 40% ख़ाली बि कराए ॾिनी। हाणे फर्दर अवां छा पिया ॾिसो इमरान ख़ान वटि PTI वटि खेॾण जे लाइ कहिड़ा कार्ड्स बचा आहिनि, ऑप्शन्स कहिड़ा आहिनि PTI वटि? मूं वटि हुकूमत जे लाइ हिकिड़ो ऑप्शन आहे त उहा अवाम लाइ कुझु करे सघे थी या न, जी, या इन साॻे पुतली तमाशे, खेल तमाशे ऐं नाटक जो हिसो थी बणियल रहे। ही समूरियूं पॉलिटिकल पार्टियूं अवाम जे मुखालिफ़ हिकिड़े नाटक में रुधल आहिनि, मसरूफ़ आहिनि। इहे सभु जो सभु नाटक जेके आहिनि, जिन खे नाटक करिणो आहे उन्हनि खे नाटक करणु ॾियो। पर तव्हां जेकॾहिं हुकूमत अवाम जे लाइ था कयो त पोइ अवाम खे कुझु न कुझु तव्हांखे रिलीफ ॾियणो पवंदो, उन लाइ महिनत करणी पवंदी।
ऐं आवाम खे बुनियादी जेके फौरी ज़रूरत जूं शयूं आहिनि जी जिन जो तालुक ज़राअत सां आहे उहे बिना देरि सस्तियूं सहांगियूं ऐं उन्हनि जे हुजण जी सूरत जेका आहे उहा प्रॉपर करणी पवंदी। न त छा थींदो, तव्हां जेकॾहिं उन खेल तमाशे जो हिसो बि रहियो ऐं माण्हुनि खे को रिलीफ बि न ॾींदव, IMF जी ॻाल्हि बि मञींदव, त बि छा थींदो त माण्हू चवंदा असांखे IMF जे मञण जे बावजूदि रिलीफ को बि न मिलियो त बाक़ी तव्हां जूं पॉलिसियूं कहिड़े कम जूं। अवां जेके पहिरियां मुसलसिल अॼोके प्रोग्राम जे शुरू में ॻाल्हियूं पए पुछूं, उन में मूंखे हिकिड़ी तजवीज़ हीअ ॾियणी आहे त तव्हां डॉलर जे बुनियाद ते सॼी दुनिया सां हिकिड़ी यकी ऐं मुकमिल ऐं मुस्तक़िल पॉलिसी ठाहियो। उन पॉलिसी सां तव्हांजो हिकिड़ो कंटेनर बि न बीह सघंदो। उन पॉलिसी सां तव्हांजी हिकिड़ी बि खेप जेका आहे उहा अधूरी न रहंदी ऐं पाकिस्तान जी मईशत खे हिकिड़ो वॾो सहारो मिली वेंदो। अवा पॉलिसियूं एडॉक जॾहिं बि ठाहींदव, अॼोको ॾींहुं गुज़रे सुभाणे ॾिसी वठंदासीं, तव्हां पोइ अॼोको ॾींहुं ईंदव सुभाणे हूंदव ई कोन। ठीकु इन करे पॉलिसियूं ऑटो ते रखो, ऑटो सिस्टम ते हुजनि, सॼी दुनिया खे ख़बर हुजे त डॉलर जे हवाले सां असांखे हेतिरो किरायो ॾियणो आहे, हेतिरो किरायो वठिणो आहे। हाणे तव्हां किराया बि रोज़ तय कंदव, डेमरेज बि रोज़ तय कंदव, मसवाड़ बि रोज़ तय कंदव, कंटेनरनि खे बीहारे ऐं उन्हनि जे सॼा लाह कढंदव मईशत जा। इहो कॾहिं बि पॉलिसियूं न हलंदियूं। अव्हांखे पंहिंजी पॉलिसी जे बारे में मुस्तक़िल थियणो पवंदो ऐं पॉलिसियूं मुस्तक़िल बुनियादनि ते ॾियणी पवंदियूं। इन करे तव्हां इमरान ख़ान साहिब खे छॾियो त हू पंहिंजा कम करे, जी पर तव्हां जेका हुकूमत मिली आहे वोट जे बुनियाद ते तव्हां आया आहियो त तव्हां वरी माण्हुनि लाइ कुझु करे बि ॾेखारियो। तव्हां माण्हुनि लाइ बि कुझु कोन कयो, रुॻो वेठा बयान ॾियो, 10 माण्हू मुक़ररु करे छॾिया अथव, 7 खां 10 ताईं कम ई इन ते लॻा पिया आहिनि, ॿियो को कमु सॼो ॾींहुं कयो ई कोन था। इन सां मामिलो हल कोन थींदो। ठीकु आहे सर। डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच सर। इदरीस लिगारी साहब, हवाला अचूं पिया सर। ॻाल्हि ॿोल मां ॿुधी पैनलिस्ट जी तजवीज़ बि जेके ॾिनियूं वयूं, अवां सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो? IMF जो प्रोग्राम शुरू करण बि वक़्त जी ज़रूरत आहे, पर IMF जा ॾुखिया शर्त बि न मञा वेंदा, छाकाणि त चूंडुनि में बि वञिणो आहे, टैक्सिस जेके आहिनि उहे बि लागू नथी करणु चाहे गवर्नमेंट, मुंझारे जो शिकार ज़रूरु आहे। अहिड़ी सिचुएशन में हुकूमत खे कहिड़ा फ़ैसिला करणु खपनि सर? महिरबानी मेहता अली साहब, मूं दोस्तनि सां इतफ़ाक़ कयां थो। ऐं पाकिस्तान जो जेको मुआशी बहरान आहे उहो कंहिं सतह ते जंहिं सतह ते पहुतो आहे त असां उहो हीअं सम्झी सघूं था त अॻे असांजा जेके हुकुमरान हूंदा, ख़ासि तौर ते वज़ीर आज़म साहिबु या उनजा वफ़ाक़ी वज़ीर साहिब जेके आहिनि, उहे वॾियूं वॾियूं दावो कंदा त मुल्क में को बहरान कोन्हे, मुख़ालिफ़ दर जी प्रोपेगेंडा आहे, मुख़ालिफ़ दर थी ईअं चवे पाकिस्तान जो बाक़ी थोरा मसइला आहिनि असां हल करे वठंदासीं, उहे ॻाल्हियूं हलनि पियूं। दोस्तनि सां इहे मसइला मुख़्तलिफ़ मुल्कनि खां फंड अचे पई। हाणे अॼु ई अॻु में 2-3 दफ़ा शहबाज शरीफ़ साहिब वज़ीर आज़म हैसियत में, ऐं अॼु बि शहबाज शरीफ़ साहिबु एतिराफ़ कयो आहे त पाकिस्तान खे तबाही जी जंहिं नहज ते असां पुॼायो आहे, तंहिंमें फ़ौजी हुकुमरान ऐं असां गॾिजी माना 75 सालनि खे पाकिस्तान खे इन तबाही खे पहुचायो आहे। माना हाणे अंदाज़ो कयो त हिते पाकिस्तान जो केॾो ई सीरियस माना मसइलो पहुची चुको आहे जो वज़ीर आज़म खे बि एतिराफ़ करणो पवे थो। माना अञा एतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके आहिनि जेके ही अवाम सां कनि कोन पिया, जेके ही चुप कयो वेठा आहिनि, माना कुझु ही ॻाल्हियूं ॿुधाइनि पिया। हाणे जेको IMF जो जेको प्रोग्राम जेको अचिणो आहे उहो को सवलो प्रोग्राम आहे। उन में 70% जेको आहे हिनखे तेल जूं क़ीमतूं वधाइणियूं पवंदियूं, 30 खां 35% जेको आहे हिनखे जेको बिजली जा अघु ऐं गैस जा अघु जेके हिनखे वधाइणा पवंदा अची। ऐं ॿियो तव्हां वरी वञो पिया रूस तरफ़, तव्हां सॼे मुल्क 75 साल तव्हां रहिया अमेरिका जी कैंप में, ऐं हाणे तव्हां रूस सां माइदा कंदो त IMF में केरु वेठो आहे? अमेरिका वेठो आहे। उहो अमेरिका पूरी दुनिया में जेको रूस लाइ रस्ता वेठो बंदि करे, रोक रस्ता रंड रोक चीन लाइ वेठो करे, त तव्हां रूस सां मामला सवलाई सां करे ईंदव, तव्हां वटि का किलत कोन ईंदी। ऐं इन साॻे बहरान में तव्हां ॾिसो पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं ईअं थियो आहे जो स्टेट बैंक जे गवर्नर जे साम्हूं कारोबारी तबिको पंहिंजे जेके इंडस्ट्री जूं चाबियूं खणी पेश करे त महिरबानी करे ही इंडस्ट्री तव्हां हलायो। इहो पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं को मिसाल मौजूदु आहे त कारोबारी तबिको ईअं चए? भला हींअर जेको 5700 कंटेनर जेके बीठा आहिनि उते जेके माण्हू ड्यूटियूं कयूं आहिनि, जिनखे 30-40 साल थी विया आहिनि, त उन्हनि चयो आहे त असां 40 सालनि दौरान इन एतिरी तइदाद में कॾहिं बि कंटेनर कोन ठाहिनि, का अहिड़ी कॾहिं बि असां सूरत हाल कोन ॾिठी आहे। ऐं उहो पाकिस्तान जो बहरान जेको माना हाणे इन नहज ते पहुची चुको आहे। डॉलर जो बहरान बि तारीख़ में पहिरियों दफ़ो थियो आहे इदरीस लिगारी साहब।
पहिरियां थी वियो ऐं उन सां गॾु तव्हां ॾिसो त वरी ॿिए पासे छा लग्जरी गाॾीज़ जेके आहिनि माना $1 बिलियन खां वधीक जेके आहिनि उहे घुरायूं पियूं वञनि, उहे अचनि पियूं, उहे माना सभु उन में सोटो ॿिए पासे आवाम जे लाइ जेको पेट्रोल जी कंडीशन इहा आहे जो चवनि था त को 10, 15 या 20 ॾींहंनि जो वधि खां वधि पेट्रोल आहे, उहो पेट्रोल बि कोन मिलंदो अची ऐं बिजली जो ब्रेकडाउन जेको सिस्टम असां ॾिसूं पिया उहो ॾिसूं पिया। तंहिंजे करे पाकिस्तान तमामु सीरियस हिकिड़े बहरान मुआशी बहरान में आहे ओवरऑल। लेकिन उन लाइ जेका हुकूमती असांजी जेके आहिनि जेका रियासती इदारा ख़ुदि हुकूमत थोरे मुखालिफ़ धुरे कंहिं बि सवाइ बयानबाज़ी जे का बि संजीदगी नज़र न पई अचे, का बि हिकमत अमली नज़र न पई अचे, को बि लॉन्ग टर्म प्रोग्राम नज़र पियो अचे न पियो अचे, का डिघी हिकमत नज़र कोन पई अचे। बसि ईअं ई अॼोको ॾींहुं कढो, महीनो कढो, हफ़्तो कढो, 10 ॾींहं कढो, वरी जेको मरियम नवाज़ ईंदी मथां वरी नवाज़ शरीफ़ ईंदो, वरी ही बयानो ठाहियो ज़रदारी साहिबु हू बयानु ठाहींदो ऐं होॾां हू हिकमत अमली थींदी, कंहिंखे एक्सटेंशन ॾिजे, कंहिंजे मुदे में वाध कजे, कंहिंखे हिते प्रमोशन कजे। त रुॻो असां इहे जेके मथाछरियूं जेके ॻाल्हियूं आहिनि असां उहे सतही मथाछरियूं कयूं पिया, पर किथे बि सीरियसनेस संजीदगी नज़र न पई अचे। हा, इमरान ख़ान खे काउंटर कीअं कबो, इमरान ख़ान वरी कंदो नवाज़ अली खे कीअं काउंटर कबो। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में हीउ पाकिस्तान जो तमामु जेको सीरियस बहरान आहे ऐं ॾींहों ॾींहुं वधंदो। माना जेके असां वटि $8 खां $10 बिलियन हूंदा हुआ उहे $4 बिलियन वञी पहुता आहिनि ऐं इहे तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में इहो बहरान असांखे असांजे हुकुमराननि खे वॾी संजीदगी सां ख़ुदि रियासत इदारनि खे वॾी संजीदगी सां अमल करणो पवंदो ऐं सख़्तु डिसीजन वठणा पवंदा ऐं उनखां सख़्तु डिसीजन कुझु घणो कुझु हिनखे ख़ुदि छॾिणो पवंदो। बाक़ी हीअ चवनि त असां का बि शइ क़ुर्बान का बि शइ छॾे न छॾींदासूं ऐं असांजो कंहिं मुफ़ाद खे धकु न रसे, असांखे सभु शयूं मिलनि, बाक़ी वञी आवाम लोड़े। आवाम उहा ताक़त न आहे, आवाम जो रस्तो चूसरी चुको आहे, आवाम जेको अटे में गिह में खटरपतीअ में आवाम हिकिड़े वेले लाइ परेशान आहे। तंहिंजे करे हाणे जेका क़ुर्बानी ॾियणी पवंदी उहा आवाम खां वधीक इन जेका एलीट क्लास जेका आहे उनखे क़ुर्बानी ॾियण जी ज़रूरत आहे। जेसीं ताईं उहो क़ुर्बानी न ॾींदो तेसीं ताईं पाकिस्तान जा मसइला हल न थींदा। ठीकु आहे, मुख़्तसर जे करे कमेंट कयो इदरीस लिगारी साहब। PTI जा वधीक इस्तीफ़ा मंज़ूर थी विया मेंबर्स जा क़ौमी असेंबलीअ में, हाणे इमरान ख़ान वटि के ऑप्शन्स बचा आहिनि पॉलिटिक्स में रहण जी हद ताईं? जी बिल्कुलु, इमरान ख़ान वटि साहब वटि ज़बरदस्त ऑप्शन आहे। उन 2 असेंबलियूं जेके आहिनि डिज़ाल्व कयूं आहिनि, उन में वञे पियो इलेक्शन कराईंदो ऐं वरी इहो पाण ई ख़ुशि हुयो पहिरें ॾींहं खां वठी इस्तीफ़ाऊं ॾियो पियो त असां जेके पार्लियामेंट कोन वेंदासूं। तंहिंजे करे हू पंहिंजी चूंड मुहिम शुरू करे छॾी आहे। तंहिंजे करे इमरान ख़ान रोडनि ते हूंदो, रस्तनि ते हूंदो ऐं ईंदड़ जेको साल 2-3 साल जेके आहिनि इमरान ख़ान जा उहे रोड ऐं रस्ता आहिनि, मुज़ाहिरा आहिनि, जलसा आहिनि, रैलियूं आहिनि, आवाम खे सुजाग कंदो फर्स्ट क्लास तरीक़े सां। ठीकु आहे, प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब सर, अवां जो छा ख़्यालु आहे? हाणे PTI वारे मामले ते अवां जी राय शामिलु कयूं, आख़िरी कुझु मिंट बचा आहिनि। इमरान ख़ान एहतजाज जो ऐलान बि कयो आहे ऐं कुझु ॾींहं अॻु अव्हांखे यादि हूंदो त इमरान ख़ान चयो त मूं वटि अञा कुझु अहिड़ा पता बचा आहिनि जो जेकॾहिं मां खेॾणु शुरू कया त हुकूमत परेशान थी वेंदी। पर नसीर मेमन साहब इशारतनि कोट कयो PTI अॻुवाण खे, सेक्रेटरी जनरल जेको आहे उनखे, त उन्हनि असद उमर प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ॿुधाए छॾियो त क़ौमी असेंबली में वापसी खां पोइ हू कंदा छा। हाणे जॾहिं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थी वियूं आहिनि पोइ इमरान ख़ान वटि कहिड़ा ऑप्शन्स बचा आहिनि, कहिड़ा कार्ड्स बचा आहिनि सर? मुंहिंजे ख़्याल में त हाणे सूरत हाल जेका वञे पई ख़ुदि हाणे PDM खे बि सम्झ में अचणु शुरू थी वियो आहे त हींअर जेके ॾुखिया फ़ैसिला थियण पिया वञनि उनजो सॼो सारो बार जेको आहे सो हिननि जे कुल्हे ते अची वेंदो। आया हू इहो सॼो बार खणनि या इन बार मां जान छॾाइण जे लाइ को ॿियो रस्तो अख़्तियार कनि। ऐं जॾहिं हाणे पंजाब जी इलेक्शन थियणु वञे पई ऐं KPK जी इलेक्शन बि थियणु वञे पई त इन सूरत हाल में इहा ख़ुदि हुननि जे लाइ हिकिड़ी जेका आहे सा ॾाढी ॾुखी सूरत हाल थी वेंदी। त जेकॾहिं अहिड़नि सख़्तु डिसीशन्स में विया त आया पंजाब इन वटि रही सघंदो ऐं जे हींअर ज़मीनी चूंडूं थियनि थियूं ऐं उन पंजाब जेकॾहिं हलियो थो वञे इन्हनि खां त पोइ त भले वफ़ाक़ी हुकूमत में PDM वेठी हुजे तॾहिं बि जेको आहे सो ईंदड़ वक़्त में हुननि खे बजाए ॿीहर जेको आहे सो को मैंडेट मिले उनजो वेतर नुक़सानु थी सघे थो। त मूंखे सूरत हाल हाणे ईअं लॻे त ख़ुदि PDM इन मां जान छॾाइण जी बि कोशिशि कंदी ऐं उन्हनि खे को बि रिलीफ जो नज़र कोन अचे ऐं PTI हाणे वधीक प्रिपरेशन करण मुल्क में जनरल इलेक्शन्स थियनि ऐं उन जनरल इलेक्शन्स जे लाइ हाणे हुननि जी कोशिशि हूंदी त ही जेकॾहिं असेंबली में क़ौमी असेंबली में हिननि जूं बाक़ी जेके वञी रहियूं आहिनि सीटूं उन्हनि ते बि हू थी सघे थो त पाण ख़ुदि इहा डिमांड कनि त उहे छॾनि ऐं पोइ ऐन मुमकिन आहे या त का वधीक ॿिए ऐं उन्हनि खे छॾे वञे ऐं अॻिते जेको आहे सो मुकमिल तरह ते सॼे पाकिस्तान जूं इलेक्शन्स थियण जे लाइ का उबूरी हुकूमत ठाहिणी पइजी वञे। ठीकु आहे सर। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब थैंक यू सो मच सर। इदरीस लिगारी साहब थैंक यू सो मच। आबिद सुलेरी साहब हिकु भेरो ॿीहर असां सां गॾु हुआ, थैंक यू सो मच। डॉक्टर अयूब शेख साहब वॾी महिरबानी ऐं नसीर मेमन साहब अवां जी बि वॾी महिरबानी। नाज़रीन, मुल्क जी जेका मुआशी सूरत हाल आहे उन हवाले सां
कुछ व्यूज़ टाइम में पैनलिस्ट पारां ॾिनल तजवीज़ूं, कुछ हुकूमत जा फ़ैसिला, इन्हनि ते ॻाल्हि ॿोल थी। उन खां पोइ PTI वटि कहिड़ा ऑप्शन्स बचा आहिनि, इन ते असांजी ॻाल्हि ॿोल थी। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।